अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आवां जो मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंगी। नाज़रीन, कुदरती आफ़तूं धरती ते रहंदड़ इंसाननि समेत हर जानदार ते हिकु जेतिरो ई असरअंदाज़ थींदियूं आहिनि। ताज़ो सिंध में पियल बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि वॾनि सां गॾु मासूम ॿार बि मुतासिर थिया आहिनि। जिते मर्द ऐं औरतूं घरनि खां दरबदर थी ज़हनी तौर ते मफ़लूज बणिया आहिनि, उन्हनि ख़ानदान जे मासूम ॿारनि जे ज़हननि ते बि तबाहकारियुनि जा वॾा असर पिया आहिनि। उन हवाले सां ॿारनि जी भलाई लाइ कमु कंदड़ समाजी अॻुवान इंजीनियर सनम लिगारी असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सनम लिगारी साहिबा। वालेकुम सलाम। सनम साहिबा, तव्हां हैदराबाद जे कैंपनि में तरसियल ॿोॾि मुतासिर ॿारनि ते कमु कयो पिया। असांखे उहो ॿुधायो त उन्हनि ॿारनि जे ज़हननि ते ॿोॾि जी तबाहकारियुनि जा कहिड़ा असर पिया आहिनि ऐं छा कैंपनि में उन्हनि मुतासिर ॿारनि खे सही खुराक मिले थी ऐं इंतिज़ामिया उन्हनि ॿारनि मां अहसास महरूमी ख़तमु करण लाइ खेनि कहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि? ॿोॾि जा जेके असरात आहिनि उहे सॼे मुल्क ते पिया आहिनि हर लिहाज़ सां। असांजो जेको पूरो सिस्टम आहे, मुआशी सिस्टम ॾिसिजे त उहो बि बिल्कुलु तबाह थियो आहे। लेकिन सभिनी खां वधीक असरु जेको पए थो उहो मां सम्झां थी त नंढड़े ॿारनि ते पए थो ऐं औरतुनि ते पए थो। छो जो नंढड़ा ॿार जेके हूंदा आहिनि उन्हनि जो ज़हन बिल्कुलु मासूम हूंदा आहिनि ऐं हू हर शइ जो असर बि जल्दी खणंदा आहिनि। असां वॾनि खे त आदत थी वई आहे। हींअर लास्ट टाइम बि असां वटि जेका ॿोॾि आई हुई त असां उन ॿोॾि मां अञा निकिरी ई कोन सघियासीं त ॿी ॿोॾि अची वई, असां उनखे मुंहुं ॾियूं पिया ऐं हुकूमत बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजो कमु करे पई। लेकिन जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जा ज़हन जेके मासूम हूंदा आहिनि उहे इलाही वधीक असरु खणंदा आहिनि। जॾहिं मां कैंपनि जो दौरो कयो, जॾहिं मां पंहिंजी टीम सां गॾु उन्हनि कैंप्स में वियसि त मूं ॾिठो की ॿार बिल्कुलु हीसायल आहिनि ऐं ॿार डिॼल बि आहिनि। मूंखे इहो ॾिसी परेशानी बि थी। मां हुते ॿारनि खां इंटरव्यू बि वरिता, छो जो उहे जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे स्कूल में पढ़ंदड़ ॿार हुआ। ज़ाहिर आहे उन्हनि जी पढ़ाई बि डिस्टर्ब थी आहे। हिकिड़े घर खां दरबदर जेके ॿार हुआ ऐं ॿी सभिनी खां वधीक शइ जेका मूंखे तकलीफ़ ॾिए थी ऐं यकीनन तव्हांखे बि ॿुधण में तकलीफ़ ॾींदी त उन्हनि ॿारनि में हिकिड़ी अहसासे महरूमी पैदा थिए पई। असांजा जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे ॾिसो सभु तरह जी फैमिलीज़ुनि में असरअंदाज़ थी वञनि त उन्हनि ॿारनि जे खां जॾहिं मां ॻाल्हायो त उन्हनि जो इहो हो त असां स्कूलनि में पढ़ंदड़ ॿार आहियूं, असां को फ़क़ीर न आहियूं जो असांखे हर कोई ईअं राशन ऐं कपिड़ा ॾेई वञे थो। इहे चवंदे ई उहा नंढड़ी ॿार रोई पई ऐं तॾहिं मां सोचियो त इन्हनि जा ज़हन केतिरा मासूम आहिनि। जीअं असां पंहिंजी औलाद जी तालीम, खाद, खुराक हर शइ जो ख़्यालु रखूं था त ही बि असांजा बच्चा आहिनि। सिंध जो हर बच्चो असांजो बच्चो आहे। छो असां पंहिंजे ॿारनि जो जीअं ख़्यालु रखूं था त इन्हनि ॿारनि जो बि उहो ओतिरो ई ख़्यालु रखणु खपे। इन सोच सां गॾु जॾहिं मां पंहिंजी टीम सां डिस्कस कयो त मूं सोचियो कि राशन त सभी कोई विरहाइनि पिया ऐं सुठी ॻाल्हि बि आहे। खाद खुराक हिकिड़ी बेसिक शइ आहे, उहा ॾियणु खपे, कपिड़ा बि ॾियणु खपनि। लेकिन नंढड़नि ॿारनि खे अहिड़े तरह जी एक्टिविटीज़ में उन्हनि खे बिज़ी कजे ताकी हुननि में अहसासे महरूमी जो जेको आहे उहो उन्हनि में इहा शइ न अचे कि असां जेको आहे पंहिंजे घर खां दरबदर आहियूं या कंहिं ॿारनि खां घटि आहियूं। जेके प्राइवेट स्कूल जा ॿार आहिनि, नंढड़ा ॿार ओड़ी तरीक़े सां स्कूल वञनि पिया, वॾनि शहरनि में अची ॿार कराची, हैदराबाद हर जॻह ते रहिया आहिनि ऐं हू ॿियनि ॿारनि खे जॾहिं ॾिसनि था त हीअ स्कूल वञनि पिया, पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, घुमनि फिरनि पिया त यकीनन उन्हनि जे ज़हन में हिकिड़ी अहसासे महरूमी पैदा थिए थी, अहसासे कमतरी पैदा थिए थी। ऐं मां चाहियां थी त ॿारनि जे नंढड़े ज़हन ते इन शइ जो इहो असरु न पवणु खपे। इन सिलसिले में मां पहिरीं त इलाही शुक्रगुज़ार आहियां अॼु जिन्हनि SS मीडिया मूंखे हिते दावत ॾिनी आहे ऐं इन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे हिते सॾायो आहे। त मां इहो ज़रूरु चवंदसि इन मीडिया जे तवसुत सां त इलाही अहम ॻाल्हि आहे कि असांखे ही ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि, असांजे सिंध जो मुस्तक़बिल आहिनि। जेसि ताईं असां पंहिंजे सिंध जे मुस्तक़बिल खे सिक्योर न कंदासीं त असांजी सिंध ईअं ई ॾुथड़ंदी रहंदी। मां चाहियां थी कि नंढड़नि ॿारनि ते वधीक फोकस कयो वञे, बजाए राशन ऐं कपिड़ा ॾियणु इन्हनि खे बीख में ईअं न ॾिजनि। इन्हनि जी हिकिड़ी ज़हनी जेका आहे सलाहियतुनि खे अॻियां आणिजे ऐं इहो सभु ॾिसंदे मां इहो सोचियो त ॿारनि जे टॉपिक ते ज़रूरु ॻाल्हाइणु खपे। ऐं मूंखे इलाही ख़ुशी बि इहा महसूस थी रही आहे त SS जेको मीडिया आहे उहो इन शइ खे अॻियां वठी अचे थो ऐं असां बि उन में पंहिंजो किरदारु अदा कयूं पिया। हर उन सां तालुक़ु रखंदड़ माण्हू, आम माण्हू खां वठी असांखे हुकूमत जो इंतज़ारु न करणु खपे कि हर शइ में असां आम माण्हू आहियूं। असांखे आम पंहिंजे जीअं असां पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदा आहियूं, इन्हनि ॿारनि जो बि असांखे ओड़े ई नमूने सां ख़्यालु रखिणो आहे।
अच्छा सनम साहब असांखे इहो ॿुधाइजो त हीअ जेके ॿोॾि मुतासिर ॿार आहिनि उन्हनि हवालनि सां ॿारनि जे ज़हननि ते कहिड़ो असरु पइजी सघे थो हिन ॿोॾि जे सबबु जे करे? जीअं त मां पहिरीं बि ॿुधायो त मूंखे इहे ॿार थोरा हिसायल बि लॻा ऐं उन्हनि में मूंखे हिकिड़ी अहसास महरूमी बि नज़र आई। त मां चाहियां थी मां जॾहिं ॿारनि खां इहो पुछियो त बेटा तव्हां छा कंदा आहियो हिते सॼो ॾींहुं वेही, त उन्हनि चयो छा करिणो आहे अदी बसि मानी भोरे जो इंतज़ारु कंदा आहियूं सॼो ॾींहुं वेही त कोई अचे ऐं असांखे मानी ॾिए। ॾिसो इहा शइ की अहसास महरूमी खे ज़ाहिर करे थी। त मां उन्हनि खां पुछियो त छा तव्हां हुते स्कूल्स में पढ़ंदा हुआ? मोस्टली ॿार जिते जिते मां वियसि उहो ख़ैरपुर नाथन शाह जा बि हुआ, मेहर जा बि हुआ, इन साइड्स जा वधीक ॿार हुआ। त उन्हनि चयो की असां स्कूलनि में बेशक सरकारी स्कूलनि में ई पढ़ंदा हुआ नंढड़ा ॿार, लेकिन उन्हनि जो अधु ॾींहुं त पंहिंजे स्कूल में गुज़रंदो हो, उन खां पोइ हू रांदि वग़ैरह कंदा हुआ। त उन्हनि चयो की असां हिते न असां रांदि कंदा आहियूं, न ई असांखे कहिड़े ते पढ़ाई जो कोई सिस्टम आहे, असांजी किताबूं बि लुड़ी वियूं, असां वटि का शइ अहिड़ी न आहे जो माना हिते वेही बसि असां इहो ई इंतज़ारु कंदा आहियूं की कोई केरु अचे थो असांखे मानी ॾिए, केरु अचे असांखे कपिड़ा ॾिए। त इहो त चवण में बि सुठो नथो लॻे ऐं मूंखे त ॾिसंदे बि इलाही अफ़सोस थियो की असांजो सिंध जो मुस्तक़बिल सिर्फ़ु मानी भोरे जे इंतज़ार में वेठो हुजे। असांजा नंढड़ा ॿार उन्हनि जेको ज़हन में जेके बचपन जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, तव्हांखे बि यकीनन उहे ॻाल्हियूं अॼु बि ज़हन में हूंदियूं जेके तव्हांजे स्कूल जी ॻाल्हियूं हूंदियूं, जेके तव्हांजे नंढपण जी ॻाल्हियूं हूंदियूं। हींअर उन्हनि ॿारनि जा ज़हन इलाही मासूम ऐं कचा ज़हन आहिनि। उन्हनि जे ज़हननि में अॻियां ताईं जे लाइ इहा ई शइ हमेशह जे लाइ रहिजी वेंदी त असां ते कोई अहिड़ो वक़्तु आयो हो जॾहिं असां पढ़ी न सघियासीं, जॾहिं असां उन्हनि जी मदद कयूं पिया, पर कहिड़ी सूरत में? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खाद खुराक ॾियण जी सूरत में। खाद खुराक हिकिड़ी बेसिक शइ आहे और ॾियणु खपे, पर नंढड़नि ॿारनि जी ज़हनी नशोनुमा जे लाइ इलाही ज़रूरी आहे की उन्हनि खे सुठी तरह जी एक्टिविटीज़ में बिज़ी करणु खपे ताकी उन्हनि जे नंढड़े ज़हन ते नेगेटिव असरात न पवनि ऐं हू सुठी सोच सां ई गॾु इन मुश्किल वक़्त खे मुंहुं ॾेई सघनि। सनम साहब SS न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि ख़्यालु आहे त ॿोॾि जे तबाहिनि जा ॿारनि जे मुस्तक़बिल ते वॾा असर पइजी सघनि था, पर तबाहिनि सां तब्दीलियूं जनम वठंदियूं आहिनि ऐं ताज़ी ॿोॾि जी सूरताल में सिंध ज़रूरु तब्दीली आणींदी। उन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा।